केतिरा ई सिंधी पाण खे सिंधी सॾाइण, सिंधी ॻाल्हाइण या सिंधी हुजण में काफ़ी शर्म महसूस कंदा आहिनि। ईअं छो आहे? शायदि इन जे करे त इन्हनि खे ख़बर कान्हे त असीं सिंधी केतिरा न कामयाब आहियूं। हर शहर में, हर मुल्क में, देश परदेस में जिते जिते असीं विया आहियूं उते असां वॾो नालो कमायो आहे। ऐं असांजी विरासत आहे मोहन जो दड़ो, उन जी सभ्यता, इंडस वैली सिविलाइज़ेशन, जेका हज़ारे साल पुराणी आहे ऐं सभिनी खां आगाटी आहे। त असीं छो न फ़ख़ुरु कयूं उन सभ्यता ते जितां को हथियार कोन मिलियो आहे। सुलह पसंदि असीं आहियूं सिंधी। असीं कंहिंसां विढ़ण न ॼाणूं, पर उन जो मतिलबु इहो बि न आहे त असांखे केरु दॿाए वञे। तंहिंजे करे असांखे पंहिंजी सभ्यता, पंहिंजी ॿोली क़ाइमु रखणी आहे। असांखे पाण ते फ़ख़ुरु करिणो आहे। ॾिसो न, बम्बईअ में केतिरा त सुठा सुठा स्कूल कॉलेज आहिनि जेके सभु सिंधियुनि ठाहिराया आहिनि। वॾियूं वॾियूं बिल्डिंगूं आहिनि, सिंधियुनि ठाहियूं आहिनि। अहिड़ियूं केतिरियूं ॻाल्हियूं आहिनि, मां तव्हांखे छा ॿुधायां। सिंधियुनि हांगकांग, दुबईअ में पंहिंजो केतिरो न नालो कढियो आहे। तव्हीं ज़रा असां सां हथु मिलायो, असांजे वेझो अचो, असांखे ईमेल करियो info@sindhisangat.com ते ऐं बणिजो असांजा साथी। असांखां पुछो, असांखे ॿुधायो त तव्हीं छा करे सघो था। गॾिजी करियूं कोशिश, त पोइ घणे खएं छपर खॼी पवंदो। असीं बि घणा ई कम गॾिजी करे सघंदासीं। त करियो असां सां राब्तो ऐं बणिजो असांजा साथी।